जे करे वेझड़ाई जे करे मिट माइटा क़रीबा ये चार वजह जंदे बुनियाद ते कैसा मोहब्बत थी केर कैसा मोहब्बत करे तो वो इन चैन वजह में कोन को वजह हो या तो उन जो करीब है उन क़राबत जे बुनियाद ते मोहब्बत करे या वरी सखावत जे करे वो सखिया आई सखावत एड़ी शे जो ऐबन पे पर्दो विधी छड़ी मानू केड़ो भी मायूब हो जे ऐब वारो हो जे पर सखी हो दो मानू न जे ऐब के कोन ॾिसणा मानू न जे सखावत के ॾिसणा सुभान अल्लाह सखावत ऐबन के ठगी छड़ी या वरी मोहब्बत थे थी क़राबत जे करे सखावत जे करे या अखलाक जे करे अखलाक उनजा भला माण्हुनि सां सुठे तरीक़े सां पेश ईंदो आहे बद अखलाक माण्हू न आहे बद आदत माण्हू कोन्हे ऐं अखलाक जी किरदार जी ख़ुशबू अहिड़ी आहे जो ॿिए खे उनजो क़ैदी बनायो वेंदी आहे माण्हू जंहिंजा अखलाक सुठा उन अखलाक जे बुनियाद ते मोहब्बत थिए थी या वरी हुस्न ऐं जमाल जे करे मोहब्बत माना कंहिं न कंहिं माण्हू में का शइ हूंदी अगरि केरु हुन सां मोहब्बत थो करे पर हिन पूरी काइनात में अर्श खां हेठि ज़मीन खां मथे हिकु अहिड़ी बि ज़ात आहे जंहिंमें इन्हनि चाइनी वजन सां मोहब्बत कई उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे ज़ाहिर आहे हुजूर के अल्लाह जेको हुस्न ऐं जमाल हुजूर जी ज़ात अल्लाह दे अनवार जी हुस्न उलूहियत जो मज़हर हुजूर जी ज़ात पूरी दुनिया के अंदर जेको भी हुस्न तक़सीम थियो और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जी झलक ऐं हुजूर जे हुस्न में हुजूर जो को भी शरीक ना है मुनज़्ज़हुल अन शरीकिन फीहि फी महासिनिही फजौहरुल हुस्न फी गैरि मुनक़सिम मौलाना शरफुद्दीन बुसूरी रहमतुल्लाह अलैह ये गाल कही आहे अवा सुभान अल्लाह चो कमाउण के सोलो तरीके सां सुभान अल्लाह मौलाना बुसूरी फरमाए तो मुनज़्ज़हुल अल-शारिक फी महासिनिही सुभान अल्लाह मुनज़्ज़हुन माना पाका अन शरीक शरीक का फी महासिनिही हुजूर पंहिंजे हुस्न में अखलाक में शरीक का पाका कायनात जे अंदर अल्लाह जेको मुस्तफा के हुस्न ॾिनो अखलाक ॾिना उन में केर बि हुजूर जो भागे भाई वारो न आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन लिहाज़ सां पूरी दुनिया में सभिनी खां मुमताज़ आहिनि फरमाए तो मुनज़्ज़हुल अन शारिकिन फी महासिनिही फजौहरुल हुस्न फीहि गैरु मुनक़सिम मौलाया सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ कुल्लिहिम जो हुजूर पंहिंजे हुस्न में शरीक खां मुनज़्ज़ह है पाका फजौहरुल हुस्न फी गैरि मुनक़सिम हुजूर में जेको हुस्न अल्लाह रखियो आहे वो तक़सीम थियण वारो न आहे माना वो हुजूर जो ही ख़ासो आहे पूरी दुनिया में इहो सभु रसूलुल्लाह जे हुस्न जो इज़हार आहे या मुस्तफा जे हुस्न जी झलक आहे बाक़ी जेको हुजूर जो हुस्न आहे वो मुस्तफा जो ही ख़ासो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो हुस्न जमाल के ॾिसजे तब मोहब्बत जो मरकज सिर्फ मदीने वाले छो
बाकी जे हुस्न जा दिया विसामे अज हसीना है 10 साल का बाद में 20 साल का बाद में 50 साल का बाद में हुस्न जे मथा मुजादा अना एकड़ो राका सुनते घूमी वेंदो माना मन में हुस्न को जमाल न रहंदो अगर के में होंदो भी सही हमेशा को रहंदो हुजूर जो हुस्न अड़ो आ जो शुरू खा वठी आखिर ताईं क़यामत ताईं रसूलुल्लाह जो हुस्न उनमें का तब्दीली का नहीं उनमें को भी तगय्युर को नहीं दो जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुस्न मुबारक अल्लाह ताला जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो हुजूर जो हुस्न उलूहियत जो मज़हर आहे माना अल्लाह जो जेको हुस्न आहे उन जी झलक हुजूर जे ज़ात जे अंदर आहे तरे हुजूर खुद फरमायो अना मेरा तो जमाल रहमान मर्रानी फकद राल हक मा अल्लाह जे हुस्न जमाल जो आईनो आया जे मुझो दीदार कयो उन हक जो दीदार सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मा रअयतु शैअन अहसन मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अबू हुरैरा जो बयाना फरमाए तो तमु हुजूर का वधीक हसीन का विषय शानन थिया शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी फरमाए तो हजरत अबू हुरैरा जे लफ्ज़ ते गौर कयो फरमाए तो मा रअयतु शैअन ये कोन फरमाई ता मा रअयतु इंसानन मा रअयतु रजुलन को बि इंसान हुजूर का वधीक खूबसूरत कोन ॾिठो थी सके तो हजरत अबू हुरैरा के इंसान जी नफी करे मानू जी नफी करे दुनिया में मखलूक सिर्फ इंसान तना है दुनिया में तो फरिश्ता भी आहे दुनिया में तो हुरू भी आहे ई मखलूक भी आ चंद्र भी आहे सूरज भी आ उनन में भी हुस्न जमाल कुदरत रखियो हजरत अबू हुरैरा इंसान जा या रजुल माना मानू जा लफ्ज़ कोन चया हजरत शेख साहब फरमाइंदा शेख मुहक्किक फरमाइंदा मुहक्किक रहमतुल्लाह अलैहि हजरत अबू हुरैरा जो मा रअयतु शैअन फरमाए तो का भी शय माना दुनिया जे अंदर जेके भी शयूं आहिनि उन्हनि मां का भी शय मां मदीने वारे खां वधीक हसीन ऐं खूबसूरत कोन ॾिठी सुभान अल्लाह व अहसन मिन कलम तरकतु ऐनी व अजमल मिन कलम तलदिन निसाओ सुभान अल्लाह लक कद खुलिक़ता कमा तशाओ सुभान अल्लाह या वरी हजरत हसन बिन साबित सगाल थे उन्हें ज़िक्र व अहसन मिन कलम तरकतु ऐनी अजमल मिन कलम तलदिन निसाओ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा का वधीक हसीन मुका विषय कान ॾिठी ऐं तव्हां खां वधीक हुस्न जमाल वारो ॿार कंहिं औरत कोन ॼणियो ऐं अवां त इहे पैदा फरमाया विया आहियो जीअं अवां चाहियो आहे तीअं अल्लाह मुहम्मद खे पैदा कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा जी तवरी आदत मुबारक हुई हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में मदीने शरीफ खां ॿाहिरि वेंदो नव माण्हू जेके ॿाहिरां ईंदा हुआ
उन्हनि खां सवाल कंदो हो बाबा तव्हां हुजूर जो दीदार कयो हो पर हिन अखिर सां ज़ाहिरी ज़िंदगी में हुजूर जो दीदार कयो जेकॾहिं चवंदा हा त चवंदो ठीकु आहे भली अॻिते वञ जेकॾहिं चवंदो न सही मां कोन ज़ियारत कई आहे मां मुस्तफ़ा जो दीदार कोन कयो हो सरकार विसाल फरमाया त पोइ हुनखे चवंदो वेह तव्हां मदीने वारे जो हुस्न जमाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा हिन गलीअ में घटिया में हिते वेही करे हुजूर जो मिलाद पाक मल्हाए हुजूर जे हुस्न जी जमाल जी सफ़ा जी फौजदार जी ॻाल्हि कयो असा के माण्हू साहब कयो अरे अकुल जा अंदर तू साहब जो दलील कहिड़ो थो वठे साहब जो त हर वक्त रसूलुल्लाह जे मिलाद मल्हाए सुभान अल्लाह हज़रत अबू हुरैरा ॿाहिरि वञी वेहंदो मदीने तैयबा खां नवां माण्हू अचनि उनखे विहारे हुजूर जो हुस्न ॿुधाईंदो हो महबूब जे जमाल जो बयान ॿुधाईंदो बाबा साईं जो हुस्न हीअ हो हुजूर जो जमाल हीअ हो हिन तरीक़े सां रसूलुल्लाह जो चेहरो हो उहे हदीसूं पाक मौजूद आहिनि सरकार जो हुस्न अहिड़ो हो हज़रत जाबिर बिन समरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो रात जो टाइम चांदरो की लगी पई आहे चंड जी हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दिल्ली फरमाए थो त ग़ालिबन वा 14 जी रात ही जंहिंजे बारे में हज़रत जाबिर बिन समरा ॻाल्हि कई चवे थो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे चादर हुई पर मुनकश चादर कीअं जीअं तव्हां वटि अजरक हूंदो आहे इन अजरक खे पते छो त हुन में अच्छा तो उनमें गाढ़ा लीका हा तो अजरक जहिड़ी सूरत उनमें ठही सघे थी मुनकश चादर ही रात जो टाइम हो हुजूर चांदराणे में ॿाहिरि चादर हुजूर जे मथां पियल हज़रत जाबिर बिन समरा फरमाए तो मुंहुं ॾिठो में कंहिं वक्त में मां चंद्र खे पे ॾिठो कंहिं वक्त में मां मदीने वारे जे हुस्न जमाल चेहरे मुबारक खे पे ॾिठो पर खुदा जे ज़ात जो कसम त चंड जे हुस्न जे मथां चंड जे जमाल जे मथां मदीने वारे जो हुस्न जमाल ग़ालिब नज़र आयो मुझे मदीने वारा चंद्र का वधीक हसीन नजर आया चंद्र का ज्यादा खूबसूरत नजर आया कई आशिक ने चवा चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस में अगर चंद जी किथे ॻाल्हि आई आहे त सिर्फ़ सम्झाइण जे लाइ उनखे चयो वियो आहे त बाबा हुजूर जो चेहरो मुबारक हिन तरीक़े सां हो पोइ मता इहे सम्झे त चेहरो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हीअ मथियो हिसो मथे हो हेठो हिसो हेठो गोलाईअ में चेहरो हो पर गोलाईअ में चेहरो बि गोल दायरे वांगे न शेख अब्दुल हक मुहद्दिस दिल्ली फरमायो त गोल दायरो जीअं निकिरंदो आहे इहो बि हुस्न जमाल नाहे न में भी ऐब नजर ईंदो आहे चंड जी अगर साहबी तशबीह ॾींदा त उनको सवाल थींदो हो त हुजूर जो चेहरो मुबारक तलवार वांगे हूंदो हो या चंड वांगे हूंदो चवंदा तलवार वांगुरु न चंड वांगुरु पर चंड वांगुरु जो मतलब हूंदो सिर्फ़ गोलाई ईअं के न सम्झे त हेठो हिसो हेठि घणो मथियो हिसो मथे घणो जेकर माण्हू जो मोह थींदो आहे हुजूर जो चेहरो मुबारक ईंदो गोलाई शेख लख फरमाए तो गोलाई माना दायरे वांगे गोल न दायरे वांगे जेका गोलाई आहे साब मायूब हूंदी आहे रसूलुल्लाह में अल्लाह को क़ैब रखियो हो सुभान अल्लाह अगर चंड जो तस्करो आयो आहे त सिर्फ़ सम्झाइण जे लाइ चंड जे हुस्न जी मदीने वारे जे हुस्न चंड सां तशबीह कान थी रही सघे छो चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है इनके मुंह में शाइया हजरत का चेहरा साफ है सुभान अल्लाह चंद
दुनिया जे अंदर तवा के ठाराण नजर ईंदी पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो बिल्कुल साफ हूंदो हो। हजरत सैयदना अबू हुरैरा फरमायो तो का अन शम्स तजरी फी वजहिही जने तो हुजूर जे चेहरे मुबारक के ॾिसंदे ये समझो जो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे मुबारक में चंद सिज हले थो सिज हुजूर जे चेहरे मुबारक जे अंदर हलंदे नज़र ईंदो सब दीवारू हो जो हुजूर जो हुस्न जमाल चेहरो मुबारक एतिरो त साफ़ ऐं शफ़ाफ़ हो जो सब दीवारू जा अक्स में रसूलुल्लाह जे चेहरे मुबारक में नज़र ईंदा पर इज़ा तकल्लम नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुया कन्नूर जॾहिं वरी कलाम मुस्तफ़ा फरमाईंदा तव्हां सां ॻाल्हाईंदा आहियो असांजे वात मां असांजे ददर मां फुकुन जा ज़रा निकिरंदा आहियो जॾहिं मदीने वारा कलाम फरमाईंदा त मुस्तफ़ा जे ददर मुबारक मां नूर ॿाहिरि निकिरंदो हुयो यतलालुल जुदुर सब जेके दीवारो जो उहे मुस्तफ़ा जे नूरानियत जे करे चमकी बीहंदियो हुयो। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तुझे जलवे जमाल जी ईश्वरी कया मुल्क मुती अवसियारी असां माण्हुनि में अजीब आदत आहे दुनिया जे दरनि ते धिका खाईंदासीं फलाणे सां मोहबत कयो फलाणे सां मोहबत कयो हवा ये ज़ाहिरी ताल्लुकात त ठीकु आहिनि पर जेका मोहबत आहे इश्क आहे उन जो मर्कज़ सिर्फ़ु मदीने वारे ॾींहुं तुझे जलवे जमाल जी ईश्वरी कया मुल्क मुती अवसियावरी छा जिन मलाइका और परी मस्तान हज़ारे मान रुगो तुझे ज़ुल्फ़ जे बंदा कमंद विदा जिंदान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर मान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुझे ज़ुल्फ़ जे बंदा। सुभान अल्लाह दुरूद शरीफ की आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। पूरी दुनिया के अंदर अल्लाह के एड़ो हसीनी न बनायो आज को रसूलुल्लाह जे अंदर अल्लाह हुस्न ऐ जमाल रखो सुभान अल्लाह हुस्न जमाल जे हिसाब सां ॾिसजे तबे मोहब्बत जो मरकज़ हुजूर जी ज़ात आहे जेकॾहिं सखावत जे लिहाज़ सां ॾिसजे सां मोहब्बत थींदी आहे त दुनिया जे अंदर मुस्तफ़ा खां वधीक को बि सखी नाहे सुभान अल्लाह। मिशका शरीफ जी हदीस आहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबन खां पुछो मन अजवद जूदन ख़बर अथव त सखर में वधीक केर सखी आहे साहब नज़ कयो या रसूल अल्लाह अल्लाह व रसूलुहु आलम अल्लाह उन जो रसूल बेहतर थो ॼाणे असांखे ख़बर नाहे। हुजूर फरमाइनि था अल्लाह अजवद जूदन सखावत जे लिहाज़ सां वॾो सखी अल्लाह पाण फरमाइनि था उन खां बाद में अमांखे ख़बर आहे त केरु वधीक सखी आहे साहब जो या रसूल अल्लाह ख़बर नाहे अल्लाह उन जो रसूल बेहतर ॼाणे थो। आमिना जे लाल फरमायो त अल्लाह खां बाद में मां मोहम्मद सभिनी में वधीक सखी आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जी सखावत जो अंदाज़ो ई कोन थो लॻाए सघे। बिल्कुल हिकिड़ो माण्हू आयो
मुसलमान थियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ये बकरियुनि जो उनखे ढोलो काहे ॾिनो मोटी आयो पंहिंजे क़ौम में माण्हू खे चए बाबा हलो काॾे मदीने छो मुसलमान हली थियो ही छो जीवा मदीने वारो रुगो दीन कोन थो ॾे रसूलुल्लाह दुनिया में ॾे थो सुभान अल्लाह हेॾे ॾिसो मां ग़रीब माण्हू है बकरियुनि जो ढोलो तव्हांजे साम्हूं खाए आयो आहियां मूंखे क़ल्बो बि भरायो हुजूर मूंखे दीन बि ॾिनो मुस्तफ़ा मूंखे मुस्लिम इस्लाम बि ॾिनो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में ॾिनी आहे रुगो मुस्तफ़ा वटां दीन कोन मिलंदो आहे दुनिया बूता मिलंदी आहे दीन बूता मिलंदो आहे असांजो त ईमान आहे त हर शइ रसूलुल्लाह वटां मिलंदी सुभान अल्लाह बिल्कुल ला रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला सुभान अल्लाह मुझे तकीर घणे मूं कोन हो पर हाणे शुरू थी वियो आहे त बस को बस थियण जी ॻाल्हि ई कान्हे ला रब्बुल अर्श जिसको जो मिला उनसे मिला बदती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की सुभान अल्लाह असां त हुजूर जे दर तां वठण जा हेरा खायो न जेके चवंदा न बाबा नबी साईं जे दर ते न वञो हितां वञो था त मदीने जी नियत न करे वञो मस्जिद नबवी जी नियत कयो बैतुल्लाह जी नियत कयो अबा बैतुल्लाह बि भलारो मक़ाम आहे मस्जिद नबवी शरीफ भलारी जाइ आहे पर इन्हनि सभिनीनि खे शान शौकत फज़ल फज़ीलत हुजूर जे सदक़े सुभान अल्लाह मदीने जे शहर में इमाम मालिक मौजूद हो वक्त जो खलीफा है अबू जाफर मस्जिद नबवी शरीफ में बीठो आहे ये ॾाढियां ॻाल्हाइण आवाज़ इमाम मालिक फरमाए अमीरुल मोमिनीन आवाज़ पंहिंजो हेठि कर आवाज़ हेठि कर ॾाढा न ॻाल्हाए हुजूर जे मस्जिद में बीठो आहे आहिस्ता ॻाल्हाए हुजूर जे दरबार जो अदब रखो छो त मदीने वारे जे विसाल खां बाद में इहे अदब हुजूर जो बरक़रार आहे विसाल खां अॻु में रसूलुल्लाह जे अदब दरबार जो अदब मौजूद हुयो सुभान अल्लाह तव्हां सम्झी हुजूर जो विसाल थी वियो आहे तोखे ख़बर कान्हे त क़ुरान करीम जे अंदर अल्लाह तबारक व तआला मना कई आवाज जे बुलंद करण खां अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी नबी करीम जे आवाज खां पंहिंजा आवाज बुलंद न कयो आवाज पंहिंजो हेठि कर छो त अल्लाह क़ुरान में फरमायो त आवाज बुलंद न कयो हुजूर जे दरबार में आवाज हेठि करणो आहे जद वरी आवाज पंहिंजो हेठि रखो अल्लाह क़ुरान में उन्हनि जी तारीफ़ कई आहे इन्नल्लज़ीना यग़ुद्दून अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम जेके आवाज़ हुजूर वटि हेठि कंदा आहिनि अल्लाह उन्हनि जे दिलनि खे तक़वा जे लाइ आज़मायो आहे अल्लाह फरमायो आहे उन्हनि जे लाइ अजुर बि वॾो आहे त जंहिं जमात पंहिंजो आवाज़ हेठि रखो अल्लाह क़ुरान में उन्हनि जी तारीफ़ फरमाई ऐं जनवरी पंहिंजो आवाज़ मथे कयो अल्लाह क़ुरान में उन्हनि जी मज़म्मत कई आहे अल्लाह ताला फरमायो इन्नल्लज़ीना युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला यक़िलून जेके हुजरत जे ॿाहिरां महबूबतों खे इहे सॾ सावे था अक्सर उन्हनि में बेअक़ल आहिनि ॿाहिरां बीह करे उन्हनि सॾ कयो हो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार जे आदाब जे ख़िलाफ़ हुयो क़ुरान में अल्लाह उन्हनि जी मज़म्मत कई हिकिड़नि खे अल्लाह सभिनी खे रोकियो त वॾो आवाज़ न कयो जॾहिं आवाज़ हेठि कयो क़ुरान में उन्हनि जी तारीफ़ जॾहिं मथे कयो क़ुरान उन्हनि जी मज़म्मत बयान
कया भली तो वक्त जो हाकिम हुज पर अमीरुल मोमिनीन आवाज हेठ कर जो त मदीने वारे जो अदब विसाल खां बाद में बि ई करणो आहे विसाल खां अॻ में अदब करणो हुयो बराबर अमीरुल मोमिनीन अबू जाफर हुयो पर सारो कतार रोअण लॻो अखियुनि मां पाणी हली रहियो हुयो इहो मुनाज़रो मशहूर आहे इमाम मालिक में ऐं वक्त जे अमीरुल मोमिनीन में मुनाज़रो थियो जंहिंखे शेख अब्दुल मुहद्दिस दिलवी मदारिज अन-नबुव्वत में लिखियो आहे रोई करे अबू जाफर चवे थो मुंहिंजे लाइ कहिड़ो हुकुम आहे मां कीअं कयां जॾहिं हुज़ूर जे दरबार में वञां जॾहिं मां दुआ घुरां मुस्तफ़ा ॾे कयां या क़िबले ॾे कयां अॼु बि अवां वेंदो जेकॾहिं हुज़ूर जे रोज़े ॾे हथ खणी तव्हां दुआ घुरंदो मुल्ला तव्हांखे कुल्हनि खां पकिड़े चवंदा हाजी तरफ़ क़िबला क़िबले वारे पासे ॾे मुंहुं करे दुआ घुर हुज़ूर ॾे मुंहुं न कर मां इन जी ॻाल्हि पे कई त इहे था चवनि त मस्जिद नबवी जी नियत कयो हुज़ूर जे मज़ार जी जो इरादो कोन कयो इमाम मालिक हुनखे फरमाए थो जॾहिं हुन वक्त जे हाकिम पुछो हो त दुआ वारे टेम ते मुंहुं मां काॾे कयां क़िबले ॾे कयां या हुज़ूर ॾे कयां इमाम मालिक रज़ी अल्लाह अन्हु फरमायो वञ हुज़ूर जे दरबार में वञी बीहो को पंहिंजो मदीने वारे जे मज़ार ॾे कर हुज़ूर ॾे मुंहुं कर ऐं वञी उते दुआ घुर हुज़ूर खे शफ़ाअत जे लाइ वञी अर्ज़ कर तूं छो त हुज़ूर ॾे पंहिंजो मुंहुं करी छो त मदीने वारो तुंहिंजो बि वसीलो आहे त तुंहिंजे अबे हज़रत आदम जो बि वसीलो तुंहिंजो बि वसीलो आहे तुंहिंजे दादे आदम अलैहिस्सलाम जो बि वसीलो आहे तूं पंहिंजो मुंहुं उन ॾे छो न करी माना क़िबले ॾे मुंहुं कजां मुंहुं पंहिंजो रसूलुल्लाह मां पुछां थो तव्हां खां हे मुला जेके हाणे इमाम मालिक खां वधी आया इल्म फज़ल में इमाम मालिक खां मथे आहे इमाम मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु त दरबार रिसालत जो हुज़ूर जे शहर जो एॾो त हुनखे अदब हुयो जो जॾहिं वेंदो हुयो पंहिंजो पेशाब वग़ैरह करण जे लाइ मदीने खां ॿाहिरि निकिरी वेंदो हो अंदरि पेशाब कोन कंदो हो मदीने जे हुदूद खां ॿाहिरि निकिरंदो ऐं जॾहिं ॿाहिरि वञी पेशाब कंदो त हिकिड़ो पेर ॿाहिरि हूंदो हो ॿियो पेर अंदरि हूंदो हो पेशाब ॿाहिरि ई कंदो हो माण्हू चवंदासीं इहे छो जी मतां मौत अची वञे ऐं मां हुज़ूर जे शहर खां ॿाहिरि हुजां मुंहिंजी दिलि चाहे थी मूंखे मौत अचे त हुज़ूर जे शहर इमाम मालिक उनके फरमायो अल्लाह कुरान में फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक महबूब पाण ते ज़ुल्म करे तुझे दरबार में अचन मां रब खां माफ़ी घुरन तू उन्हनि जे लाइ सिफारिश करी त मां उन्हनि जा गुनाह माफ़ करे छॾींदुसि तंहिंजे करे मूं पंहिंजो हुज़ूर ॾे वञी करे दुआ घुरजां हुज़ूर खां शफ़ाअत जी घुर कजां मदीने वारा तुंहिंजे लाइ दुआ फरमाईंदा अल्लाह तोखे गुनाह माफ़ फरमाए छॾींदो मूंखे हिन वाक़े बयान करण जो इरादो मक़सद सिर्फ़ इहो ई हुयो त हाणे असांखे चवंदा वञो था मस्जिद नबवी जी नियत करे वञो बैतुल्लाह जी नियत करे वञो हुज़ूर जे दरबार में हाज़िरी जी नियत न करे वञो इमाम मालिक फरमाए थो त मुस्तफ़ा ॾे छो न मुंहुं करी छो त हुज़ूर तुंहिंजो बि वसीलो आदम अलैहिस्सलाम तुंहिंजे ॾाॾे जो बि वसीलो आहे तंहिंजे करे मुंहुं दुआ जे नेम ते मुस्तफ़ा ॾे अल्लाहु अकबर दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या तव्हां मूंखां वधीक बीमार आहियो मां सम्झो मूंखे सुकाम आहे बुखार आहे पर तव्हांखे वधीक फर्ज़ लॻा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक सरकार की आवाज़ बस हिकिड़े ते
दुरूद शरीफ वाले पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह। आला हज़रत आई गल कही बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह जी की असां दुनिया में हुजूर खां हर शइ वठूंदा हिते वठूंदा त असां त हिल हूंदासूं क़यामत में बि हुजूर जे दरबार में बीठा हूंदा जेके हिते नथा चवनि त मदीने वञो था हुजूर जी नियत न कयो हुन जी अॻिते बि नियत कान हूंदी जे नियत कान हूंदो त बाबा आख़िरत में किथां बि चाढ़ो ॿी जाइ तां कोन थींदो हुते चाढ़ो थींदो त सिर्फ़ मुस्तफ़ा जे दरबार अल्लाह बेशक हशर वेला सवेरा जराना तली में मोहम्मद करे खासो जाना उदस छोट करे तो झंझरो हथन में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में हुस्न जमाल जे लिहाज सां मोहब्बत हुजूर सां कई वेंदी सखावत सां मोहब्बत थी मुस्तफा खां वधीक को बि सखी कोन्हे को हुस्न अखलाक जे करे कंहिंसां मोहब्बत थींदी आहे मदीने खां वधीक को बि अखलाक जो साहब हुस्न अखलाक जो साहब कोन्हे जो क़ुरान में अल्लाह ताला फरमायो व इन्नक लाला खुलुक़ुन अज़ीम महबूब तुंहिंजा अखलाक तमाम अज़ीम वॾा आहिनि क़ुर्बत जे लिहाज़ सां किराबत जे लिहाज़ सां ॾिसजे त हुजूर खां वधीक ॿियो को बि तव्हां असांजो करीब कोन्हे एसी ताईं जो तव्हां असांजो साह बि तव्हां असां खां परे आहे पर रसूलुल्लाह साह खां बि वधीक वेझा अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे उन साह खां वधीक वेझड़ाईअ खे क़ुरान फरमायो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन खे उन्हनि जे जान खां वधीक करीब औला जी माना अक़रब माना वधीक करीब या रुगो सिर्फ़ असां कोन था कयूं तज़ीर नास मौलवी कासिम नानूतीअ जो रिसालो आहे जेको देवबंद जो वॾो मौलवी साहब आहे उन पंहिंजे तज़ीर नास रिसाले में लिखियो आहे चवे तो औला जी माना अक़रब यानी मदीने वारो मोमिनन खे उन्हनि जे साह खां वधीक वेझो मोहब्बत किरामत जे लिहाज़ सां थींदी आहे सभिनी खां वधीक करीब हुजूर जी ज़ात आहे अखलाक जे करे मोहब्बत थींदी आहे अखलाक सभिनी खां वधीक बुलंद मुस्तफा जे ज़ात जा सखा जे करे मोहब्बत थींदी आहे सखी हुजूर खां वधीक केर बि कोन्हे हुस्न सां हुस्न जे करे मोहब्बत थींदी आहे मदीने वारे खां वधीक को बि दुनिया में हसीन जमील अल्लाह पैदा ई कोन कयो आहे तंहिंजे करे न चैद बजहर जे करे बि मोहब्बत जो असुल ऐं सभिनी खां वधीक मरकज़ महवरात मदीने वारे जी ज़ात साहबी हुजूर जे मोहब्बत जे रंग में रंगियल आहे हज़रत सोबान जो वरी अहिड़ो हाल थियो हुजूर जे साम्हूं अचे थो ज़ारो कतार रोए थो पाणी अखियुनि मां हले थो हाल सफ़ा इहे हीड़ो थी चुको आहे कपिड़ा बि जहिड़ा जहिड़ा पता पिया चेहरो हुनजो मुबारक अफ़सुरदा लॻो पियो आहे नबी करीम अलैहिस्सलाम सोबान खे फरमायो सोबान कहिड़ो तो हाल कयो आहे पंहिंजी सूरत हाल खे त ॾिस तुझो बिल्कुलु अफ़सरदा लही वियो आहे अखियुनि मां पाणी हले थो कपिड़ा बि जहिड़ा जहिड़ा पायो वेठो आहे छाजे करे तोखे परेशानी आहे रुगो गम में वेठो आहे गमगीनी 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 थई अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह ॿी का बि गमगीनी कान्हे का हिकिड़ी
शे जे करे मां गमगीन रहंदो आया हुजूर फरमायो केड़ी गाल जे करे अर्ज की या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जो दुनिया में हाल यो आ जने अवां जे दरबार में वेठा हुंदा आयो अवां जे हुस्न जमाल जो दीदार कंदा आयो दिल असां जी खुश पई थींदी आ जने बाहर निकरंदो आया घर भी दुआ मज़ो को नहीं दुआ बाजार वजा मज़ो को नहीं दुआ कमकार सा निकरी वजा मज़ो को नहीं दुआ वरी फिरी अवां जे दरबार में ईंदो आया मना बाहर को भी सुकून को नहीं दुआ जैसी ताई अवां जो दीदार न थे तेसी ताई आराम फिटल हो दुआ रात जो घर में सुतल हो दुआ लेटल हो दुआ पर आराम या रसूल अल्लाह को न हो दुआ तो सुबह तो मुस्तफा जे दरबार में वनी रसूलुल्लाह जो दीदार कया हाणे गम मुखे यो आ सुमाने जरे क़यामत जो ॾियारो थींदो तव्हां जो मर्तबो त अल्लाह सभिनी नबी रसूलन खां मथे रखियो आ जन्नत में तव्हां सभिनी खां मथे हूंदा असीं हेठि हूंदासूं पोइ जॾहिं हिन दुनिया जे अंदर थोरी जेका देर थिए थी थोरो वक़्तु तव्हां खां जुदाईअ जो थिए थो या रसूल अल्लाह या जुदाई बर्दाश्त कान थी थिए रोआन जे लाइ तो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अवां त मंज़िल में मथे हूंदा पोइ हिते थोरी जुदाई जे करे जेका बर्दाश्त न थी थिए त आख़िरत में असांजो कहिड़ो हाल थींदो हिते त भला अचूं था वरी सिधो मस्जिद नबवी में अवां जो दीदार थींदो हुते त तव्हांजी मंज़िल मथे हूंदी या रसूल अल्लाह ज़ियारत न थींदी त पोइ असांजो हाल छा हूंदो उहो वक़्तु यादि अचे थो तंहिंजे करे हर शइ मूंखां विसरी वई आहे न पूरी तरह खाइणा न को पीअणा रुगो इहो कम अंदर में विहारियो वेठो वारो थो अल्लाह ताला कुरान करीम में आयत नाज़िल फरमाई त मय्यत इल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन जेको रसूलुल्लाह जी गुलामी इख्तियार करे अल्लाह जी इताअत करे मदीने वाले जी इताअत करे अल्लाह फरमाए तो वो नबी अल्लाह गद हूंदो सिद्दीक़ निशान शहीदान लेकर सालिहन सां गद हूंदो हुजूर हज़रत सोबान खे घुरायो सोबान खे सॾे अचो हज़रत सोबान आयो जी या रसूल अल्लाह हुजूर फरमायो तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी जी ॻाल्हि आहे अल्लाह क़ुरान में आयत हीअ नाज़िल फरमाई आहे त जेको अल्लाह रसूल जी इताअत कंदो क़यामत जे ॾींहुं नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि सालिहनि सां गॾु हूंदो हज़रत सोबान अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि सिर्फ़ मुंहिंजे लाइ या सभिनी जे लाइ मदीने वारे फरमायो सोबान असुल त नाज़िल तुंहिंजी ॻाल्हि जे करे आयत थी पर इहा आयत मुंहिंजे तमामु उम्मत जे लाइ आहे त जेका बि अल्लाह जी इताअत मुझे उम्मत कदे मुझे गुलामीअ खे इख्तियार कदे क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद सां गॾु हो दे छो त अल मरउ मा मन अहब माण्हू क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत रखंदो हाणे सभु कंहिंजो पंहिंजो पाण पंहिंजे पाण खे सभु को निहारे तव्हांजी कंहिंसां वधीक मोहब्बत आहे जंहिंसां तव्हांजी घणी मोहब्बत हूंदी उन सां गॾु हूंदो जेकॾहिं पूरी काइनात में सभिनी खां वधीक मुस्तफ़ा सां मोहब्बत आहे त मुबारक हुजे हुनखे रसूलुल्लाह सां गॾु